अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में हिकिड़ी हदीस जे मुतालिक़ वज़ाहत पुछे में आ वई है। अचो आगे साम्हूं उस जी वज़ाहत पेश कयां। सही मुस्लिम जी रिवायत है, बुखारी में पण ये रिवायत मौजूद है। अने तंहिं सवाइ मुख़्तलिफ़ कुतुब सित्ता तंहिं में पण ये हदीस मौजूद है। असल हदीस तंहिंजो ताल्लुक़ है वक़्फ़ कयल प्रॉपर्टी तंहिंजे मुतालिक़। हज़रत उमर फारूक अमीरुल मोमिनीन रज़ी अल्लाह ताला अन्हो के थोड़ो खन ज़मीन जो हिकिड़ो बाग़ मिलियो हो अने उन जे मुतालिक़ सॼी रिवायत आहे। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो रावी है त उन्हीं जे वालिद यानी उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हो के खैबर जो इलाक़ो तंहिंमां हिकिड़ो प्लाट मिलियो, ज़मीन मिलई। अने मदीने थी तक़रीबन 150 किलोमीटर दूर शाम जे रस्ते मथे इहा ज़मीन हुई। इन एरिए में यहूदी रहंदा हुआ। जॾहिं खैबर फ़तह थी वियो तक़रीबन 7वीं हिजरी वरे में, त खैबर जी ज़मीन मुसलमान मथे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़सीम कयूं अने अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो के पण उन ज़मीन मां हिकिड़ो हिस्सो मिलियो। तॾहिं उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो उहा ज़मीन जेको पिंड फरमाई था त मूंखे तमामु ख़ासी मां ख़ासी मुंहिंजी संपत्ति अने जाइदाद आहे, ऐं अल्लाह जो नबी मूंखे मशवरो ॾियो जे इन ज़मीन खे आउं कीअं वापरायां। असल उन जो हिरसो सदको ख़ैरात तंहिंजे बारे में। त उन ज़मीन जो लेदे के नालो पण समगाया इन लेवल जो हो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे मशवरो ॾिनो त अन तजअल असलहा वक़फ़न लिल्लाहि ताला, त असल इनखे तूं अल्लाह जे नां ते वक़्फ़ करे छॾ, इनखे तूं रोके रख, तूं रोके रख यानी पिंडला करे रोके रख, हमेशह तोखे इन जो दर्जो मिलंदो, तूं वक़्फ़ करे ॾे। अच्छा, अने इन मां थी जेको आमदनी अचे उनखे सदको करे छॾ। अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो तॾहिं हिते ई पण शर्त विधो। कयो शर्त विधो त हाणे इहा ज़मीन फ़रोख्त न थी सघे अने न कंहिंखे हिबा में ॾेई सघिजे, न वरासत में ॿिए खे मिली सघे, इन जो माल सदको थिए फ़क़ीर मथे, क़राबतदार मथे, मिणी मथे, अने फ़ी सबीलिल्लाह वग़ैरह। ले दे कर मालूम थियो त सहाबाए किराम सदको ख़ैरात ला करे, सदको ख़ैरात अल्लाह जी राह में ॾिने ला करे, आम मुसलमान के खुशहाल रखे ला करे तमामु आगड़ हुआ। नंबर 2, इन्ही के प्रॉपर्टी मिलई, ज़मीन वग़ैरह मिलई, तव्हां पिंड जे बचे ते ख़र्च करे खां वधारे कोशिशि कयो जे उम्मत ते ख़र्च थिए, मुसलमान ते ख़र्च थिए, ॿिए इंसान खे फ़ाइदो थिए तंहिं लाइ, वरना ही ज़मीन हली सघे थी जे वरासत में मुंहिंजे औलाद खे मिले, फ्री मिले, फ्री मिले, फ्री मिले, नीचे हली वञे, न अहिड़ो न हो। पिंड के आख़िरत में दर्जो मिले, लाभ उम्मत के मिले। वॾो मुंदो वक़्फ़ कयल चीज़ अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जेको अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो बहसीत साहबी अञा ख़लीफ़ा की न बनिया हुआ अने साहबाए किराम जो फरमान हुज्जत है, उन शर्त लॻाए छॾियो त हाणे इहे विकाबी न, वक़्फ़ कयल ज़मीन न कंहिंखे हिबा थिए हदी में ॾियणी, न हिबा न। 3 नंबर वरासत में की न मिलंदी। हाणे इन जा धणी वारिस जेको ऐं इन व्यक्ति जा उहो ज़मीन जा वारिस नथा थी सघे। असल मूं हिकिड़ो व्यक्ति ॾिठो जो मदरसे लाइ करे खेत्र सॼो वक़्फ़ कयो हो अने वॾी ॻाल्हि कयई हीअ त सॼो खेत्र मूं मुंहिंजी ज़मीन पे ॾाॾे जी आहे अने वाहे सुधी वक़्फ़ करे छॾई अल्लाह जे नाम ते। उनजी आमदनी जेको हुई तंहिंमां पिंड खाधे, पिंड जे ॿ 3 खाधो पे। पोइ हिकिड़ो अहिड़ो वाण
वाण गिणे में वाण इधर समंदर जो न ट्रैक्टर हो ई मदरसे जो वक़्फ़ है अने आमदनी जो कोई से पिंड जे बच्चे मथे घर मथे वापराए पे त वक़्फ़ कयल चीज़ पोइ न सदके सवा हुनजो ॿियो की उपयोग आहे ज न आम मुस्लमान लाइ अने फ़ी सबीलिल्लाह ख़र्च थिए खपे पिंड जे घर जे उपयोग में आणे ज न सघूं कारण खे पाण वक़्फ़ करे छॾई हिते ई जिन हदीस में हुकुम आहे वक़्फ़ कयल प्रॉपर्टी तंहिंजे मुतालिक़ इहा सॼी रिवायत आहे अने सही मुस्लिम जे अंदरि मौजूद है। अल्लाह वदार बेहतर जाने तो आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।